बहराम मोहम्मद सादिक खोसो की खबर मूजिब बहराम यूनियन काउंसिल कारड़ा के चेयरमैन मुबशिर अहमद खुआवर खिलाफ मुख्तलिफ गोठन के रावासिन जो एहतजाजी मुज़ाहिरो। सदाम हुसैन मंगसी, तालिब हुसैन, मदद अली, फैज़ अली, बरकत अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कंबर शहदादकोट मेन रोड हाकिम शाह बाईपास वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरनो लगायो वियो। ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। यूसी कारड़ा जे सभिनी ॻोठनि में चेयरमैन को बि तरक़ियाती कमु न कयो आहे ऐं सभिनी ॻोठनि खे नज़रअंदाज़ करे बजट जो ग़लति इस्तेमालु कयो आहे। चेयरमैन ख़िलाफ़ एक्शन खणी ॻोठाणनि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, बहराम यूनियन काउंसिल कारड़ा जे चेयरमैन मुबशिर अहमद खुआवर ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रावासनि जो एहतजाजी मुज़ाहिरो।